अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पंहिंजो पाण खे वेनेज़ुएला जो वक़्ती सदर करार ॾेई छॾियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सोशल मीडिया साइट ट्रुथ सोशल ते पंहिंजी हिकु तस्वीर पोस्ट कई आहे, जंहिंमें हुन पाण खे वेनेज़ुएला जो वक़्ती सदर तौरु पेश कयो। जनवरी 2026 खां ॾखण अमरीकी मुल्क वेनेज़ुएला जे उभोरी सदर तौरु ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहियो आहे। ट्रंप जी पोस्ट मूजिबि जेडी वेंस खे वेनेज़ुएला जो वक़्ती नायब सदर पिणु नामज़द कयो वियो आहे। भारत जो ॿियो खिलाई मिशन नाकाम। ज़मीन जी निगरानी लाइ मोकिलियल सैटेलाइट मिशन रस्तो भुलिजी वियो। भारतीय खिलाई जांच इदारे असरो हिकु ॿियो रॉकेट लॉन्च खां पोइ जल्द पंहिंजो रस्तो विञाए छॾियो। सैटेलाइट समेत 16 औज़ार ऐं सैटेलाइट्स खणी वेंदड़ मिशन नाकाम थियो। भारत जे 8 महीननि में ही ॿी नाकामी आहे। सदर मुमलिकत इस्लामाबाद मकामी हुकूमत ऑर्डिनेंस जारी करे छॾियो। ऑर्डिनेंस सदर इस्लामाबाद खे क़ौमी असेंबली जे तकनि जी हदुनि मूजिबि 3 टाउन कॉर्पोरेशन्स में विराए वियो। हर टाउन काउंसिल में एतिरियूं यूनियन काउंसिल्स हूंदियूं जेतिरियूं हुकूमत नोटिफाई कंदी। हुकूमत अवामी एतिराज़नि ऐं सिफ़ारिशुनि खां पोइ टाउन कॉर्पोरेशन ऐं यूनियन काउंसिल जी हदनि में तरमीम कंदी। मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जी जाइ ते टाउन कॉर्पोरेशन्स या टाउन कॉर्पोरेशन्स हूंदियूं। सरबराह जो मतिलबु टाउन कॉर्पोरेशन जो मेयर यूनियन काउंसिल जो चेयरमैन हूंदो। मक़ामी हुकूमत जो मतिलबु यूनियन काउंसिल ऐं टाउन कॉर्पोरेशन हूंदो, जंहिंमें हुकूमत जो मुक़ररु कयल एडमिनिस्ट्रेटर हूंदो। फितनल हिंदुस्तान ऐं फितनल ख़वारिज खे ॿाहिरियां फंडिंग थी रही आहे। दहशतगर्दी जे लाइ अफ़गानिस्तान जी सरज़मीन इस्तेमालु कई पई वञे। दहशतगर्द मासूम माण्हुनि खे निशानो बणाए रहिया आहिनि। क़ौम दहशतगर्दी जे ख़ात्मे जे लाइ पुरज़म आहे। तुसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ इस्लामाबाद में क़ौमी पैगाम अमन कमेटी कॉन्फ्रेंस खे ख़िताब चयाईं। अमन जो पैगाम सां ई अॻिते वधी सघिजे थो। क़ौमी पैगाम अमन कमेटी जो मक़सदु अमन जे पैगाम खे पखिड़णु आहे। सिंध सरकार पारां रमज़ान जे महीने में अवाम खे रिलीफ ॾियण जो ऐलान कोशिश कई पई वञे त मुल्क जे ॿियनि सूबनि खां सिंध में मयारी ऐं सस्तो अटो फ़राहम कयो वञे। ॿियनि सूबनि खां सिंध में अटो सस्तो विकामजी रहियो आहे। रमज़ान मुबारक दौरान खुराक जूं ज़रूरी शयूं मुनासिब अघनि ते फ़राहम करणु सिंध हुकूमत जी अवली तरजीह आहे त जीअं आम माण्हू महांगाई जे दबाव खां बची सघनि। सिंध जे खुराक खाते जे वज़ीर मखदूम महबूब ज़मा जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं ताज़ी मौसमी तब्दीली सबबि सूबे जे कुझु इलाइक़नि में कणक जा ज़ख़ीरा मुतासिर थिया आहिनि, जंहिं करे थोरो घणो नुक़सानु थियो आहे। हिन वक़्तु सूबे में 7,30,000 टन कणक मौजूदु आहे। अटे जी खोट जो को ख़दशो मौजूदु न आहे। रमज़ान मुबारक दौरान नाजाइज़ मुनाफ़िक़ोरी ऐं ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे विच में कुररी में गार्डन मिर्चनि जी डिहाइड्रेशन यूनिट जी बहाली जे लाइ गरियल कोशिशुनि ते इतफ़ाक़। इजलास में नंढनि विचोले दर्जे जी सनअतुनि ख़ातिर तवानाई ख़र्च घटाइण जे लाइ सोलर मनसूबनि ते ड्यूटी ऐं टैक्स में छूट ॾियण बाबति गॾिजी कमु करण जो फ़ैसिलो। वरी वज़ीर सां वज़ीर आज़म जे सनअत ऐं पैदावार बाबति सलाहकार हारून अख्तर जी वफ़द समेत मुलाक़ात। नंढनि विचोले दर्जे जी सनअतुनि जी तरक़ी बाबति ख़यालनि जी ॾे वठि। वरी वज़ीर चयो त नंढनि सनअतुनि जी तरक़ी जे लाइ ज़रूरी आहे त वफ़ाक़ ऐं सूबो गॾिजी कमु कनि। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन हारून अख्तर चयो त वज़ीर आज़म मुल्क में नंढनि सनअतुनि खे हथी ॾियण जे लाइ ख़ासि क़दम खणी रहियो आहे, छो त वफ़ाक़ ऐं सूबे जी गरियल कोशिश सां ई मईशत मुस्तक़िम थी सघे थी। ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ुमैनी चयो त ग़रूर में ॿुॾल हिकु शख़्स समूरी दुनिया जा फ़ैसिला करे रहियो आहे। उनखे इहो सम्झणु घुरिजे त इक़्तिदार जे उरूज ते ताक़तवर तरीन हुकुमराननि सां छा थियो। फ़िरौन, नमरूद ऐं रज़ा शाह पहलवी सां जेको थियो उहो ई ट्रंप सां बि थियो। ईरान ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई समेत मुख़्तलिफ़ ऑपरेशन्स ते गौर करे रहिया आहियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त ईरानी अपोज़िशन लीडरनि सां राब्ते में आहिनि। ईरान में इंटरनेट जी बहाली बाबति अरबपती कारोबारी एलोन मस्क सां ॻाल्हाईंदा। ईरान गुज़िरियल ॾींहुं जौहरी मुआहिदे ते ॻाल्हियुनि जे लाइ राब्तो कयो। हू उन सां मिली सघनि था। ईरान बि इसराइली मुज़ाहिरीन जे हिमायत जो ऐलान करे छॾियो। इसराइली वॾे वज़ीर जो चवणु आहे त इसराइल ईरान में हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ जी कामयाबी जे लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार करे थो।
खाराधर में लियारी गैंगवार जमील छांगा ग्रुप के गद्दाखोर के मुकाबले में मारण जी दावा। पुलिस मौज मार्जिबल जवाबदार सुञाणप शाहज़ेब जे नाले सां थी। जवाबदार वटां भत्ते जी पर्ची, एक मोबाइल फोन ऐं एक पिस्टल समेत गोलियूं हथ कयूं आहिनि। माथल जे गोसल कॉलोनी में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़त्ल। जवाबदार घर अंदरि दाख़िल थी घर ॼणी इमरान कोलाची खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे फरार थी विया। ज़ख़्मी अस्पताल निहंदे फौत थी वियो। हैदराबाद जिला के बिटाई नगर थाने की हद में नौजवान चौकीदार जो पेट में गोली लगे लाश पुरानी वहदत कॉलोनी के रहवासी मुंसिफ अली लगारी जो लाश मिलो। आपघात जो चोबोल पुलिस मौज मुंसिफ अली लगारी के एनजीओ में सिक्योरिटी गार्ड तौर ड्यूटी कंदो हो। सरिश नगर वटां सिंधु दरिया के पेट में गंदे पानी के दुबे में नौजवान जो लाश मिलो। पुलिस मौजूद फौती की उम्र 22 खां 23 साल के विच में ॿुधाई पई वञे। नौजवान दरवेश लगी रहियो आहे। चीन चंड के वक्त जो ख्याल रखने के लिए दुनिया जो पहिरियों टाइम कीपिंग सॉफ्टवेयर मुतारिफ कराए छॾियो। चीन दुनिया जो पहिरियों अहिड़ो सॉफ्टवेयर तैयार कियो आहे जेको चंड के वक्त के बारे में ॿुधाए थो। अहिड़े सॉफ्टवेयर से मुस्तक़बिल में चंड ते मोकिलियल मिशनरी नेविगेशन ऐं राब्तनि खे वधीक फ़ाइदो थींदो। चंड जो वक्त ज़मीन के एक ॾींहं के मुक़ाबले में 56 लख सेकंड तेज़ आहे। हैदराबाद टंडो रहीम खान और डहरकी में मुबैना पुलिस मुकाबले में मार्जिबल नौजवान के कत्ल खिलाफ मुजाहरा। हैदराबाद में नौजवान नादिर जमाली के कत्ल खिलाफ एहतजाज। वकीलन की शिरकत। टंडे रहीम खान में मुजाहरीन की वॾे अंग की शिरकत। पुलिस खिलाफ नारेबाजी। डहरकी में शहरन ने सिविल सोसाइटी अॻवान रैली कढी एहतजाजी मुजाहरो कयो। अॻवान जो चवण आहे दादू पुलिस मुकाबले जो ड्रामो रचाए नौजवान नादिर जमाली के बेगुनाह गोलियूं हणी क़त्ल कयो। वाक़े की शफ़ाफ़ जांच कराए मक़तूल के खून से इंसाफ़ कयो वञे।